डातू दरिया पार करे धनार के धक हणी तव्हांजूं 10 मेहूं काहियो इहो था चओ न। रस डातू ही 10 में कायो आ। ॻाल्हि ॿुधो, दरिया में बुॾी मरण जेतिरो पाणी कोन हो छा जो तव्हां खणी मूं वटि आया हो। अरे सर तव्हांजो ई चयल आहे, सॼे ॻोठ वारनि खे त हिते मुंहिंजो हुकुम हलंदो। हा रस ॿुधायो त पोइ हाणे छा करणु घुरिजे। मूंखे तव्हांजे मुंहं में दाणा ई ॾिसण में नथा अचनि, तव्हांखे छा चवां। वञो वञी डातूअ खे मारे अचो। रस ॻाल्हि अथव सिधी, बचल खां जे ॻोठ में डातू खे असीं कोन मारे सघंदासीं, बाक़ी ॻोठ मां कढी पोइ हुनखे गिलींदासीं। तव्हां डातू खे छा घोटींदो? बचल जे राज जो बार बार बि तव्हांखे घोटे छाणे छॾींदो। अरे सर बचल खान जे ॻोठ वारनि जो पाण में एको ई ॿधी आहे, तॾहिं त उहे असांखां ज़ोर आहिनि। मूंखे सभु ख़बर आहे, मुंहिंजे राज जो हिकु हिकु माण्हू मानर आहे। दिलि त चवे थी कतार में बीहारे पंहिंजे हथनि सां बंदूक हणी छॾियांव। बचल जे राज जो जेको बि माण्हू मिलेव न उनखे 5 पादर हणी छॾियो, पोइ जेको थियो ॾिठो ईंदो। रस हथ त असांखे ॿिन्हिनि जहिड़ा आहिनि, पर छा तव्हां में गैरत जी घटिताई आहे। अड़े करम खान जे राज जा माण्हू था सॾायो, उहो मेहूं काहे न, पर मूंखां ॾहूं ॾंढ वठी वियो आहे। हुन जेको चयो उहो करे ॾेखारियईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।